सूरदास जी चवन था मूंसां पहिरियों प्रेम कयो भगवान ऐं गायब थिया। नेहा लगाए त्याग गयो तृण सम। या भगवान जानबूझ करे या लुका छुपी कंदा आहिनि। यानी पहिरियों झलक ॾेखारी दर्शन ॾिनो वरी गायब थी विया। हाणे भक्त तड़फे थो भगवान जे लाइ, इन करे त जीअं हिन जो प्रेम वधे विरह वधे। बसि फ़र्क़ु एतिरो आहे, असां संसार जे लाइ रोअंदा आहियूं, थोरी थोरी ॻाल्हि जे लाइ, भक्त भगवान जे लाइ रोअंदा आहिनि। ऐं भागवत में त ईअं बि लिखियलु आहे कि अगरि कोई संसार जे दुखनि खां दुखी आहे ऐं भगवान जे साम्हूं वञी रोए भगवान जे लाइ, उनखे मतिलबु उनखे भगवान जी तरफ़ मोड़े छॾे, संसार जे रोअण खे भगवान सां जोड़े छॾे, त उहा बि भगवान चवंदा आहिनि हिन भक्ति कई आहे। जबकि भगवान अंतर्यामीन सभु ॾिसनि था त हे ॾाढो स्वार्थी माण्हू आहे, हिनखे दुख त संसार जा आहिनि, नाला मुंहिंजा थो खणे, हा ॾोरापा मूंखे थो ॾे, शिकायत मूंसां थो करे, लेकिन चवनि था इहा बि भक्ति आहे। भले सकाम भक्ति आहे, ठीकु आहे, लेकिन हिन दुख में मूंखे त यादि कयो। एॾा दयालु आहिनि भगवान। त भागवत में त लिखियलु आहे कि संसार जा दुख बि न भगवान जी तरफ़ डाइवर्ट करे छॾियो। ये फ़ोन में मोबाइल इंदी आहे, असां कॉल न खणणु चाहींदा आहियूं त ॿिए केॾे डाइवर्ट करे छॾींदा आहिनि, हा न, मुंहिंजो दोस्त संभालींदो, हीअ कॉल मुंहिंजे भाउ ॾे हली वेंदी, ठीकु आहे। त अहिड़ी तरह सां संसार जा दुख बि जेके आहिनि उहे भगवान जी भक्तीअ जे रूप में बदिलजी वञनि, डाइवर्ट थी वञनि। रोऊं त उहो ई था न असां कंहिं न कंहिं ॻाल्हि जे लाइ, हा न भाई, भले अखियुनि मां आंसू न अचनि, दुखी त आहियूं न, व्याकुल त आहियूं, परेशान त आहियूं, प्रॉब्लम्स त आहिनि न, उहे भगवान ॾे जोड़े छॾियूं बसि, त उहा बि भक्ति ठही वेंदी आहे। चओ हरे राम। पोइ धीरे धीरे ख़बर अथव छा थींदो आहे, संसार जा दुख असर ई न कंदा आहिनि। पोइ संसार जे दुखनि में माण्हू, दुख हूंदा आहिनि ज़रूरु हूंदा आहिनि, पर परेशान न हूंदो आहे, गदगद हूंदो आहे, ठीकु आहे, अरे हिन चई छॾी काई ॻाल्हि न आहे, इंसल्ट करे छॾी काई ॻाल्हि न आहे, अरे नुक़सानु थी वियो, अरे थी वियो त थी वियो, काई ॻाल्हि न आहे, हे कमु न थियो त काई ॻाल्हि न आहे, थी वियो त वाह वाह आहे, ठीकु आहे, प्रभुअ जी कृपा आहे, न थियो तॾहिं बि प्रभुअ जी कृपा आहे। हिकिड़ा संत चवंदा आहिनि कमु थी वञे, मन जी मर्ज़ी थी वञे त भगवान जी ॾाढी दया आहे, ऐं कमु न थिए उल्टो थी वञे, सुख जी जॻह ते दुख अची वञे, हा ठहियलु ठुकियल ॻाल्हि बिगड़ी वञे त भगवान जी कृपा आहे। दया कृपा हिकु ई आहे, पर चवनि था सुख में दया, दुख में कृपा। ऐं ईअं बि था चवनि सुख में दया हिकु ऐं दुख में डबल कृपा, दुख में दुगनी दया आहे। चवंदा आहिनि न कृष्णदास, टॉफ़ी त माता कंहिंखे बि खाराए थी सघे ॿारनि खे, हा न, लेकिन चमाट त पंहिंजे पुट खे हणंदी, हा न, दड़को ॼणो आहे, चमाट हणी आहे त पंहिंजे ॿार खे हणंदी, अधिकार सम्झी। त भगवान दुख अहिड़े गहरे नथू खैरे खे थोरी न ॾींदा आहिनि, दुख बि उन खे ॾींदा आहिनि जेके पंहिंजो सम्झंदा आहिनि, कि दुख में हे रस्तो बदिले, हाणे मुंहिंजे तरफ़ अची वञे। त जिन दर्शन कयो आहे उहे ई त रोअंदा न भगवान जे लाइ, उन्हनि खे ई त विरह महसूसु थींदी। अवधवासिन दर्शन कयो आहे, ठीकु आहे, गोपिन दर्शन कयो न, 12 साल रहियूं न भगवान सां, 11 साल 56 ॾींहं रहियूं, त उहे कीअं न रोअंदियूं भगवान जे लाइ। असां दर्शन ई न कयो आहे त असां थोरी न रोअंदासीं, सही आहे कि न, हा या न, कुझु त चओ। पंहिंजे दिलि जी ॻाल्हि ॿुधाइणी अथव न, कोई पेनाल्टी थोरी लॻंदव ₹1,00,000, या कोर्ट कचहरीअ में तव्हांजी असां सम्मन खणी ईंदासीं, भई ग़लति जवाबु ॾिनव, हाणे हलो अदालत में तव्हांजी पेशी थींदी, घबरायो छो था। इहा सही ॻाल्हि आहे कि न ॿुधायो भाई, असां थोरी न दर्शन कयो आहे जो असां रोअंदासीं भगवान जे लाइ, हा या न। लेकिन ॿुधायो मीरा दर्शन कयो छा, उहा बि त रोअंदी। मीरा त हाणे थी, मीराबाई गोपी थोरी न हुई, अयोध्या में थोरी हुई अवधवासी। जॾहिं असांजी इच्छाऊं संसार जी ख़तमु थींदियूं न, भगवान जे तरफ़ असांजी भक्ति थींदी आहे, पोइ उहो रोअण बि सचो थी वेंदो आहे। पोइ उहो भक्त भगवान जे बिना न रही सघंदो आहे। पोइ भगवान उनखे अञा पंहिंजे क्लोज़ कंदा आहिनि, कॾहिं कॾहिं उनखे झलक ॾेखारींदा आहिनि, कॾहिं सुपिने में ईंदा आहिनि, कॾहिं कोई न कोई करुणा करे, कृपा करे उनखे अहसासु कराईंदा आहिनि, अनुभव कराईंदा आहिनि, त उनजी अञा विरह वधंदी आहे, प्रेम वधंदो आहे। चओ हरे राम।